मजीद जी ज़ियारत ऐं ॿुधणु नसीब कयो आहे। मां धणी दर दुआ गो आहियां अल्लाह साईं अवाई असांजी हाज़िरी खे क़बूल करण फरमाए। जिन मुजाहिदन अल्लाह जे बानन हेड़े बिरफतन दौर जे अंदर हेडो खर्च करे कुरान पढ़ायो आहे। चल अल्लाह करीम उन्हनि जे घर में रिज़्क में बच्चन में बरकतूं नसीब करे। आमीन चओ। इन महीने में आमिना जे लाल यतीमन जे यार गरीबन जे हमदर्द नबी के अल्लाह साईं आसमानन जा सेर कराए, जन्नत जा सेर कराए, पंजो रूबरू मुलाकात कराई, रूबरू रब पंजी ज़ियारत कराई। जडे मक्के पाक में सोने मोहम्मद अरबी के दुख मिलिया, एडू मक्के वारन सतायो, एडियूं तकलीफां दिनो। जडे सोने मोहम्मद अरबी जी अरब जी धरती दुखन सां भरजी वई, नबी जे मथों दुख पहाड़न जे थी पिया। तॾहिं अर्श वारे अल्लाह जिब्राइल अमीन खे चयो, मुंहिंजा जिब्राइल वञ मुंहिंजे महबूब मोहम्मद खे वठी आ। ॾाढा मुंहिंजे सोने मोहम्मद खे दुख आया आहिनि, मां रब पंहिंजो दीदार करायांसि त दुख हलिया वञनि, दुख ख़त्म थी वञनि। तॾहिं अर्श वारे अल्लाह जिब्राइल खे चयो, मुंहिंजा जिब्राइल जी मुंहिंजा रब जलील जिब्राइल जन्नत के सिंगार, ओ जिब्राइल जहन्नम जा सतई दरवाजा सतई तबक बंद करा। ओडे सवा लख नबियन पैगंबरन के इतला दे त बैतुल मुक़द्दस में जमा थी मुंहिंजे सोने मोहम्मद जी सलामी भरीन। ॾाढा चओ सुभान अल्लाह। जिब्राइल जे मुंहिंजो सुणो मोहम्मद रबी आराम में हुजे, मुंहिंजे दिल पर मोहम्मद के सुतल के सॾ न कजाए, मतां बेअदबी थी पवई। ये मुंहिंजो मोहम्मद रबी आरामी हुजे, सोने मोहम्मद रबी दे कदमन मुबारकन जे तिरन खे मट जाए, ऐं नूरानी चप खणी मुंहिंजे मोहम्मद जे कदमन ते रख जाए। भली दुनिया वारन खे पतो पए त नूर नौकरा मोहम्मद जो शान अञा मथे आ। ॾाढा चओ सुभान अल्लाह। जेके मदीने वारे साईं जा आशिक बुलंद आवाज़ सां चओ सुभान अल्लाह। भली दुनिया वारन के पतो पए त नूर नौकरा नूरन नारन खां मोहम्मद जो शान अञा मथे आ। जिब्राइल अमीन आयो जन्नत मां बुराक काए, मुंहिंजो दिल पर नबी सोने अली साईं जी भेण अम्मा उम्मे हानिया जे घर में आ। जिब्राइल आयो रसूलुल्लाह जे कदमन मुबारकन जे तिरन ॾई, ईअं सोने नबी जे कदमन मुबारकन ते चपड़ा रखा साईं जुन सुख जाग थिया। पाण फरमायो जिब्राइल कियां आए, ओ अल्लाह जा रसूल अजो अल्लाह जी ज़ात वांगे पाण ॾे दो घुराए। ओ जिब्राइल अजो छा जी रात अजो विसल विसाल जी रात, उरूज मेराज जी रात, अजो रात तो मोहम्मद जी रब्बे जुल जलाल सां मुलाकात जी रात। बुलंद आवाज़ सां चओ सुभान अल्लाह। केॾे शान वारो नबी मिलियो आ, ऊंचे मक़ाम वारो नबी मिलियो आ। साईं ॿाहिरि आया जिब्राइल साण आबे ज़मज़म खूह ते आया, मुंहिंजे दिल पर नबीअ जी दिल कढी जिब्राइल अमीन ज़मज़म जे पाणीअ सां धोई, वरी साॻी दिल साॻी जाइ ते लॻाई। हाणे बुराक ते सवार थिया, सफ़र अॻिते हलियो। जॾहिं हिकिड़ी अहिड़ी जाइ ते पहुता, मुंहिंजे दिल पर नबी पुछा कई जिब्राइल ये केड़ी जाइ? ओ नबीअनि जा सरदार, ओ आमिना जा लाल, सूअं भरनि जा सरदार, वादी है यसरब कुछ वक्त खां पोइ हिते हिजरत करे अचणो पवंदो आहे। हिते बरकातूं नफिल नमाज़ पढ़ो। मुंहिंजे साईं वादी यसरब जो पुराणो नालो वादी यसरब, जेको हींअर मदीनो मुनवर आया, मदीने जो पुराणो नालो वादी यसरब, जाते हींअर आमिना जो लाल ॿिन्हिनि जहाननि जो सरदार मदीने मुनवरा रोज़े अतहर में आरामिया। ॾाढा त चओ सुभान अल्लाह। अल्लाह असां मंज़र ॾेखारींदो, मक्के मदीने जूं गिटियूं रब अवाई असांखे ॾेखारींदो। उन खां दुआ घुरो, ख़ुदा जो कसम आहे मदीनो बि मदीनो अथव।
अल्लाह साहब भी चवंदा असां जॾहिं सोने नबी सां मिलण ईंदासीं त साईं जी कंहिंखां पुछा न कंदासीं त साईं काथे आहे। असां मदीने मके जे घिटियुनि में घुमंदासीं, जंहिं घिटीअ मां असांखे खुशबू ईंदी उते मोहम्मद असांखे नज़र ईंदो। ॾाढियां त चओ सुभान अल्लाह। अल्लाह माइया औरत रसूलुल्लाह साईं जन औरत जे घर में आया। उहा औरत दी चए त मुंहिंजे सुणे नबी असांजे घर में बिस्तरे ते आरामी थिया। सुणे नबी जे जिस्म मुबारक मां पघर पियो वए। उहा माई थी चए त मां मेड़े गॾु करे शीशीअ में रखंदी हुमे। रसूलुल्लाह हलिया असां रबन में काज थींदो हो शादी। वो रसूलुल्लाह जे पघर मुबारक मां तीली बोड़े कुंवार जे लटन ते लाईंदा हुआसीं, घोट जे लटन ते लाईंदा हुआसीं। लटो फाटी वेंदो हो पर हुजूर जे पघर जी खुशबू ई न वेंदी हुई। लटो फाटी वेंदो हो पर हुजूर जे पघर जी खुशबू न वेंदी। उन नबीअ जी ताबेदारी, उन नबीअ सां प्यार कयो। उहा माई थी चए को अजीज करीब जान छॾे वेंदो हो। रसूलुल्लाह जे पघर मुबारक मां तीली बोड़े मैयत जे कफन खे हणंदासीं। मैयत 12 फुट कबर में हेठि वेंदो हो पर कबर मां नबीअ जे पघर जी खुशबू मथे ईंदी हुई। थकिजी त न पिया हुआ, जेके थकिजी पिया हो ॾाढियां त चओ सुभान अल्लाह। मां चवां पियो अञा मेराज ते अॻिते हलां पर हींअर ई तव्हांजो हाल ईअं थो ॾिसां। ख़ुदा जो कसम रब राज़ी थियो त जो हेड़ी महफ़िल में अॼु अवां असां शरीक थिया। असांजा हज़रत मौलाना साईं हाफ़िज़ ग़ुलाम मुस्तफ़ा बुरड़ो साहब दामत बरकातुहुल आलिया, उन्हनि जी महिनतुनि रंग लातो आहे। उहे बि मौजूद आहिनि इंशाअल्लाह। ॿिया बि आलिम अचनि था। हज़रत मौलाना साईं रहीम बख्श उमरो साहब, हज़रत मौलाना मोहम्मद इब्राहिम भयो साहब, ॿिया नात खान बि घणा